लाफ्टर हाउस शो जे लाइ असां सां ताउन कयो आहे टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट ऐं लूजा बिस्किट। अॼु असां वटि सोशल मीडिया जे टिकटॉक स्टार्स अक्सा, अलीशा ऐं आयशा। तक़रीबन केतिरे अरसे खां तव्हां टिकटॉक जी वीडियोस ठाहिण जी कोशिशि पई? तक़रीबन 1.5 ईयर। 2 मिलियन खां मथे तव्हांजा फॉलोअर। ज़बरदस्त। एॾी वॾी दुनिया आहे मुंहिंजा मोला। सुराब साईं हिकिड़ीअ जो सुवाल आहे साईं, मालिक आहे साईं, हिकु घुरियम 3 मिलियन। माशाअल्लाह चङी वना अब रेगुलर हिकु जंबो। टिकटॉक ठाहींदी न तूं टिकटॉक ठाहींदी, तू या शाहरुख खान हल। आपकी इस प्यार भरी नजर को मैं हाँ समझूं या ना टिकटॉक जेकॾहिं न हुजे हा त पोइ छा ठाहियो आहे? डब स्मैश। ये सभई एप्लीकेशन बंदि थी वञनि त पोइ तव्हां पंहिंजी एप्लीकेशन ठाहींदव। एक्सप्रेशन त कमाल हूंदा आहिनि तव्हां। मां त केतिरा ई तव्हांजा वीडियोस म्यूट करे बि ॾिठा आहिनि। मां सलाम पेश करूं तव्हांखे, तव्हां माशाअल्लाह मुख्तियार शीदीअ जी आवाज़ ते बि तव्हां वीडियो ठाही टिकटॉक। कहिड़ो हुयो ॿुधायो थोरो? मूं जहिड़ो ई हो ईअं सम्झो। दुबई अचो, सऊदी अचो, किथां जा शेख आहियो तव्हां? थोरो ॿुधायो त सही पंहिंजे बारे में। मां शेख आहियां लाड़काणे जो। ख़बर न हुई त असां टिकटॉक जी वजह सां हेॾे वॾे शो में ईंदासीं। वाह, वॾी महिरबानी, तव्हां असांजे शो खे वॾो शो चई छॾियो। आपको मैंने देखा है कहीं? हिन जो आवाज़ तव्हांखे ॿुधण लॻे थो न मासी चपरा जो पुटु आहे। आयो सोना आयो स्वीट आयो क्वीट आयो। रखी रखी जंप छो था कयो? छो मज़ो तो अचे। अहिड़ो शो मां ज़िंदगी में ॾिठो जिथे एतिरो एंजॉय थी थो। उहा ई छोकिरी आहे जंहिंजे करे मां मुंहुं आहे। ॿियो कुझु न, मुंहुं ॾिसण न आई, कम से कम क़बर ते हिकिड़ो टिकटॉक त ठाहे वञ। रसगुल्ला खोड़ो जा वधीक सुपर डुपर हिट आहे। जेके फनी वीडियोस ग्रीन टोपी पाईंदो आहे मूंखे इजाज़त ॾियो। जेको मां न पियो चवणु चाहियां उहो हिननि पाण चई।